शाह साईं जो शेर आहे मूंखे इन बुक पढ़ण वक़्तु बि यादि आयो ऐं काफ़ी जॻहनि ते मां उहो पढ़ंदो बि आहियां। लतीफ़ सरकार चए थो सदायती सबका बुख न बासे का जेई तेई ज़ात जी जुंबिश नाहे जा मूंसां हले सा जा जी मठो न करे। त इंसानु जॾहिं कंहिं काविश ते जॾहिं कंहिं मक़सद खे हासिलु करण लाइ निकिरंदो आहे या कंहिं बि नंढो हुजे या वॾो मक़सदु त मक़सदु आहे, ऑब्जेक्ट त ऑब्जेक्ट आहे, उनखे हासिलु करण लाइ निकिरंदो आहे त उन वटि सेल्फ डिटर्मिनेशन जेका आहे उहो हिकिड़ो वॾो इम्पॉर्टेंट एलिमेंट हूंदो आहे उनजे अचीव करण लाइ, उनखे हासिलु करण लाइ। किताबु जेको यू कैन विन शिव खेरा ज़रूरु हुन ते क्रिटिसिज़म आहे कंहिं हद ताईं, पर उन मां जेको असां सबक़ु हासिलु कयूं था उहो सभ खां वॾो में वॾो सबक़ु आहे परसेप्शन, एटीट्यूड। इंसान ते मुसीबतूं ईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं शागिर्द आहिनि, शागिर्द तकलीफ़ खां दो चार हूंदा आहिनि, हर वक़्तु को न को मसइलो हूंदो आहे। कॾहिं फाइनेंशियल इशूज़ हूंदा आहिनि, कॾहिं डोमेस्टिक इशूज़ हूंदा आहिनि। असांजा काफ़ी दोस्त वरी विच ते CSS छॾे वेंदा आहिनि, PCS छॾे वेंदा आहिनि, MBBS इनफैक्ट कंटिन्यू न करे सघंदा आहिनि, काफ़ी मसइला हूंदा आहिनि। पर उन में ॾिसो परसेप्शन इहा आहे त तव्हां वटि को बि अहिड़ो मसइलो अचे थो, तव्हां उनखे पॉज़िटिव खणी था हलो या नेगेटिव खणी था हलो, उन मां मायूसी था वठो या उन मां को मुस्बत पहलू था वठो। त तव्हां अंग्रेज़ी में ॿुधो हूंदो लाइफ थ्रोस लेमन यू मेक इट लेमनॉइड। त उन मां फ़ाइदो हासिलु करिजे, अपॉर्चुनिटीज़ एक्चुअली प्रॉब्लम्स हिकिड़ा अपॉर्चुनिटीज़ हूंदियूं आहिनि जिन खे माण्हुनि खे तलाश करणो हूंदो आहे, ऐं हिन में जेको एटीट्यूड आहे उहो बेसिकली प्रिंसिपल एलिमेंट हूंदो आहे, या तव्हां ॾिसो त बुनियादी जुज़ो हूंदो आहे कंहिं शइ जो। कंहिं शइ ते तव्हां ते को असरु पवे थो उनखे तव्हां कीअं था वठो, उनखां फ्रस्ट्रेट थी ऐं तव्हां उनखां मायूस थी हलिया था वञो। तव्हां तारीख़ ॾिसो, एपार्थीड मूवमेंट ॾिसो, फ्रीडम मूवमेंट ॾिसो, तव्हां मतिलबु दुनिया में वॾे में वॾियूं तव्हां जेको आहे कामयाबियूं हासिलु कंदड़ क़ौमूं ॾिसो, माण्हू ॾिसो, उन्हनि सां काफ़ी मसइला हुया। ऐं ईअं फॉर एग्ज़ाम्पल तव्हां को बि अहिड़ो वॾो मिसाल खणी ॾिसंदो न, तव्हांखे ॾिसंदो त उन में हू अधु ते छॾे वञे त शायदि उहो उन वक़्तु सुखी रहे, पर उन नालो जेको आहे बका न कंदो। त लाज़मी आहे परसेप्शन आहे, ॾुखियुनि मामलनि खे पॉज़िटिवली वठिणो आहे ऐं उन मां ई जेको आहे सक्सेस या कामयाबी हासिलु थींदी।